दोस्तों अॼु असां ये मारूफ़ जो आवाज़ सिखंदासीं ऐं इन सां कुझु दिलचस्प लफ़्ज़ ठाहिण जी मश्क पिणु कंदासीं। पहिरीं आउं तव्हांखे ये मारूफ़ जो थोरो तारीफ़ कराए वठां। हाणे ये मारूफ़ उनखे चइबो आहे जॾहिं इहो ये कंहिं बि ज़ेर लॻल अखर खां पोइ अचे, जीअं अलिफ़ ये ज़ेर ई, बे ये ज़ेर बी, बे ये ज़ेर बी। दोस्तों कुछ उस्ताद साहिबान इहो पिणु पुछंदा रहंदा आहिनि त इहो आवाज़ कीअं पढ़िजे या कीअं उचारिजे, यानी अलिफ़ ये ज़ेर ई या अलिफ़ ज़ेर ये ई। सो दोस्तों इन खे सही उच्चारण जो सही तरीक़ो ही आहे अलिफ़ ये ज़ेर ई, यानी पहिरीं ॿई अखर चइबा, पोइ ज़ेर चइबी ऐं आख़िर में आवाज़ कढिबो, जीअं अलिफ़ ये ज़ेर ई। हालांकि ही ये मारूफ़ आहे, ये मारूफ़ जो मूं पहिरियों ई ॿुधाए छॾियो त अहिड़ो ये जंहिंखां पहिरियां वारे अखर खे ज़ेर लॻल हुजे। सो हाणे अचो त पहिरियां पाण ये मारूफ़ जी कक पटी पढ़ी वठूं ऐं पोइ कुझु दिलचस्प लफ़्ज़ पिणु ठाहींदासीं। अलिफ़ ये ज़ेर ई, बे ये ज़ेर बी, बे ये ज़ेर बी, भे ये ज़ेर भी, ते ये ज़ेर ती, थे ये ज़ेर थी, टे ये ज़ेर टी, ठे ये ज़ेर ठी, से ये ज़ेर सी, पे ये ज़ेर पी, जीम ये ज़ेर जी, ये ज़ेर जी, झे ये ज़ेर जी, ने ये ज़ेर नी, चे ये ज़ेर ची, छे ये ज़ेर ची, हाय ये ज़ेर ही, खाए ये ज़ेर खी, दाल ये ज़ेर दी, धाल ये ज़ेर धी, डाल ये ज़ेर डी, डाल ये ज़ेर डी, ढाल ये ज़ेर ढी, जाल ये ज़ेर जी, रे ये ज़ेर री, डे ये ज़ेर डी, जे ये ज़ेर जी, सीन ये ज़ेर सी, शीन ये ज़ेर शी, स्वाद ये ज़ेर सी, ज़वाद ये ज़ेर जी, तोय ये ज़ेर ती, जोय ये ज़ेर जी, ऐन ये ज़ेर ई, गैन ये ज़ेर गी, फे ये ज़ेर फी, फे ये ज़ेर फी, काफ ये ज़ेर की, काफ ये ज़ेर की, खे ये ज़ेर खी, गाफ ये ज़ेर गी, गे ये ज़ेर गी, घे ये ज़ेर घी, ङे ये ज़ेर गी, लाम ये ज़ेर ली, मीम ये ज़ेर मी, नून ये ज़ेर नी, णे ये ज़ेर नी, वाव ये ज़ेर वी, हे ये ज़ेर ही, हमज़ो ये ज़ेर ई, ये ज़ेर जी। दोस्तों ही असां ये मारूफ़ जो आवाज़ पढ़ियो। हाणे अचो त इन सां लफ़्ज़ ठाहिण जी मश्क पिणु कयूं। जीअं ही कुझु लफ़्ज़ आहिनि ईदी, पीली, सीटी, तीली, शीदी, नीली। हाणे इन मां हिकिड़ो लफ़्ज़ खणूं था असीं सीटी। हाणे सीटी में हिन सभिनी लफ़्ज़नि में ॿ ई आवाज़ आहिनि, पर इन सीटी में बि ॿ ई आवाज़ आहिनि, जीअं सी ऐं टी, ऐं इहे आवाज़ असां हिन कक पटी में पढ़ी आया आहियूं। सी ही पियो आहे ऐं टी ही पियो आहे। ही ॿई आवाज़ जॾहिं पाण मिलायासीं सी ऐं टी त लफ़्ज़ थी वियो सीटी। त अहिड़े तरीक़े सां इहे सभु आवाज़ जॾहिं हिक ॿिए सां मिलंदा आहिनि त उहे लफ़्ज़ जोड़ींदा आहिनि, लफ़्ज़ ठहंदा आहिनि, ऐं ईअं ई असां अॻिते सिंधी जा लफ़्ज़ ठाहिण ऐं लिखणु पढ़णु सिखंदा आहियूं। सो महिरबानी दोस्तों, उमेद त हीअ वीडियो सुठी लॻी हूंदी। जेकॾहिं वीडियो सुठी लॻी हुजे त लाइक, शेयर ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब करे बेल आइकन ज़रूरु क्लिक कंदा त जीअं अहिड़ियूं सिंधी जूं वीडियो तव्हां ताईं सभ खां पहिरीं पहुची सघे। महिरबानी।